जी बिल्कुल 5 दिसंबर ते सकाफ़ती दिहाड़ी जो ऐलान का सिंधी मीडिया तरफां जो ऐलान किया वियो उन हवाले से अज गोठ अलादीनो मितलो में SUP तरफां जो ही सुगड़ कचहरी महफ़िल मूसीक़ी जो प्रोग्राम मुनक़द किया अचो तो इतने अगवान मेहमान से ॻाल्हि ॿोल कयूं उन्होंने छा चवणु आहे। 5 दिसंबर ते जो आहे सिंध जो सकाफ़त ऐं सिंध जी तहज़ीब उन जे पंहिंजो सकाफ़त जिंदाबाद उन हवाले से असां रैली कढूं पिया सिंध हाउस खां निकिरंदी उन में जो आहे जसाफ़ जो आहे जो मरकज़ी सदर पंहिंजो ऐं ॿिया कौमपरस्त सां सभे सिंध हाउस का बाज़ार ताईं जो है तमाम वॾे अलावरे चौक ताईं तमाम वॾी रैली कढंदासीं ऐं असां सिंध जी सकाफ़त जी तहज़ीब ऐं उनखे पंहिंजो वाधारे ऐं उन खां पोइ जो आहे जन माण्हू सिंध जी तहज़ीब जे मथां छतर कई उन्हनि माण्हुनि खे ॿुधाईंदासीं त सिंधी माण्हू असां यकजा आहियूं ऐं सिंध जी सकाफ़त जिंदाबाद टोपी अजरक जिंदाबाद। सिंध जी मीडिया जेका है वो मीडिया जो नालो आहे सिंध जो ख़ासि करे वो सिंध जे आवाज़ जो नालो आहे। असां सिंध जा जेके क़ौमी कारकुन आहियूं सिंध जे लाइ जाकोड़ींदड़ जेके भी फ़र्द आहियूं सिंध जी मीडिया असांजो फ़ख़ुरु आहे ऐं सिंध जी मीडिया असांखे विसारियल जेका सकाफ़त है सिंधी क़ौम के जेको आहे सो उहा यादि ॾियारी आहे। अॼु असां इंतिहाई ख़ुशि आहियूं सिंधी मीडिया जे उन्हनि बहितरीन रवैयनि ते जैं पंहिंजी धरती ऐं क़ौम जी तहज़ीब जी मालिकी कई आहे ऐं अॼु ही जेके मेड़ आहिनि हिननि जो क्रेडिट भी सिंधी मीडिया ॾे वञे थो पियो छो त सिंधी मीडिया जेके ही ऐलान करे थी ही सिंध जो सिंधी क़ौम ही सिंध जो शऊर उन्हनि खे मोट ॾिए थो पियो। इन जी जेको आहे सो छांव में सिंधी मीडिया जे सॾ ते असीं जसाफ़ तरफ़ां सिंध हाउस खां रैली पिया कढूं 5 दिसंबर ते जेको आहे सो मीरपुर में अची जलसो थींदो सो सभिनी खे असां इहा गुज़ारिश बि कई आहे जेका मीडिया जो टीमूं आहिनि उन्हनि सां बि मिलूं पिया उन्हनि खे बि असां दावतूं ॾिनियूं आहिनि त 5 दिसंबर ते अचो ऐं असां सां गॾिजी जेको आहे सो इहे क़ौमी ईद मल्हायूं तव्हां सभिनी जूं महिरबानियूं जी असीं ऐं जेका अजरक टोपी जो जेको आहे असां इन खे ईद जो ॾींहुं सम्झूं था ऐं सुठो ॾींहुं सम्झूं था ऐं सिंध असांजी जेको कल्चर आहे इहो असांजो पुराणो कल्चर आहे 5000 साल पुराणो आहे। असांजो कल्चर जेको आहे इहो कल्चर असांजा वॾनि खां वठी पर असांजे पड़दादनि खां वठी जेको आहे अजरक टोपी ऐं जेको जॾहिं असांजो वापारु थींदो हुयो पड़दादनि खां वठी जेको आहे अजरक टोपी ऐं जेको जॾहिं असांजो वापारु थींदो हुयो सिंधु दरिया जे किनारे सां त बि अजरक टोपी जॾहिं मके पाक वेंदी हुई त नबी साईं अजरक जी टोपी खे जेको आहे पसंदि कंदो हुयो ॿिए मुल्कनि जी का शइ पसंदि न कंदो हुयो सिंध जी अजरक टोपी पसंदि कंदा हुया त बाबा हिन जो जेको गुल आहे इहो ॿी तरह आहे ऐं असांजी जेको आहे पूरी दुनिया जे हिसाब सां असांजी सिंध बाबुल इस्लाम आहे असांजी सिंध आला धरती आहे। जी बिल्कुल तव्हां अॻवान मेहमाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो चवणु आहे त सिंध जी सकाफ़त 5000 साल पुराणी आहे जंहिंखे जेको आहे अॼु ताईं जेको उनखे यादि कयो पियो वञे उन हवाले सां जेको आहे ॻोठ अलादीनो मितलो में ही महफ़िल जेको रचाए करे उन्हनि पैगाम ॾिनो आहे त सिंध जेको असांजी 5000 साल पुराणी आहे जंहिंखे सकाफ़त खे बरक़रार रखण लाइ अहिड़ा जेको प्रोग्राम जेको मुक़ररु कया वञनि। कैमरामैन राशिद मार सां गॾु जावेद लाशरी आवाज़ जो TV घोड़की। Thank you.